घणा देगू याड़े सरदार बधेगू हराम खोरो मुझो नालो खराब करे आया हो अरे हिकड़ो बूटी भी मुझला न खणी आया हो अरे वो सांड्रा जी सरदार इनाम रखियो सरकार असा जे मथों और 15 रुपया रखूं बुधाई पूरा 15 रुपया अरे है पतो जी जिंदगी ते इन जी तवा के बरोबर हिसाब मिलंदो बरोबर अरे इनमें मिट्टी क्या मिलायो सरदार मुंह तो न मिलाई थोड़ था मुंह में मिट्टी गला ठदार करियो था सौ को हमें जडे को भत थिंदो आ त माके हिते खबर पवंदो आ त उन में ऊटी वने या बटालू ऐं तव्हां मुझो नालो खराब करे आयो सरदार तव्हां माण्हू आयो या कुत्ता आयो जो तव्हांखे धप लॻो छा तो चढ़े जो इन जो सदा तव्हांखे बराबर मिलंदो छो त तव्हां बूटियुनि जे बदिरां मुंहिंजे लाइ पटालू खणी आयव हाणे हिन पिस्टोल में सरदार असांखे माफ़ कर तुंहिंजा ॿूटियूं सभु खाई वियासीं बस कर हाणे पिस्टोल में 3 ज़िंदगियूं ऐं 3 मौत आहिनि भी बची वियो ये भी बची वियो तुंहिंजो छा थींदो कारा गॾ सरदार मूं तुंहिंजो लूणु खाधो आहे हाणे बसर खा ही भी बची वियो रही बची विया रही बची विया रे रही हराम खोर के गोली न लगो ट्रेनर के गोली न लगो ट्रेनर के गोली न लगो ट्रेनर के गोली न लगो वही करे खैरात करियो तुंहिंजो ॿुधियो ख़ैरात ई नथा करनी इन्हनि खे खैरात करणो ई पवंदो